ऑनलाइन वठी पास कराए त छंछर ते हुकूमत पास कंदी, सूमर ते क़ौमी असेंबलीअ में ईंदो, उन खां पोइ सेनेट में ईंदो ऐं कानून थींदो। ईअं आज़ाद मुल्कनि में न थींदो आहे, फेडरल मुल्कनि में न थींदो आहे। आइन हिकिड़ो तमामु सेंसिटिव सब्जेक्ट आहे जंहिंखे हर हिकु क़ौमी असेंबली जो मेंबर उन ते बहस में हिसो वठे, महीनू लॻी सघे थो। तव्हांखे यादि हुजे 2009 खां वठी 2010 ताईं 1.5 साल मीटिंगूं हलियूं 18 अमेंडमेंट लाइ, 79 मीटिंगूं थियूं। उन खां पोइ वञी उन्हनि मां अमेंडमेंट्स आयूं। उन्हनि मां हिन वक़्तु जेके अमेंडमेंट्स आयूं आहिनि, जुडिशरी हेठां मथां ख़तमु, मथां इन करे सुप्रीमेसी करे छॾियऊं कॉन्स्टिट्यूशनल बेंच जी। कॉन्स्टिट्यूशनल बेंच में उहा बेंच मां अदालत करे छॾियऊं ऐं उहो हाणे ताक़तवर थी वियो। अच्छा, उहो रिटायर जज हूंदो, उनखे मुक़ररु हुकूमत कंदी, ऐं जेको सिटिंग जज हूंदो सुप्रीम कोर्ट जा जेके, उहे वेठा ॾिसंदा। उन करे कोर्ट्स मथां खां ख़तमु थी वियूं, जेके सियासी ऐं खलाई मखलूक जी नामज़दगी ते थींदियूं। ॿ हेठां खां ख़तमु थी वियूं, हेठां माना तहलकत सतह ते ख़तमु थी वियूं, जो सिविल एग्ज़ीक्यूटिव मैजिस्ट्रेट ॾेई छॾियूं। जेके असांजूं हेठियूं कोर्टूं जेके तहलकनि में ठहियूं, उहे ई केसिस नंढनि सिविल कोर्टुनि में हलंदा। हाणे उन जे ज़रिए उहा हेठियूं पावर वठी छॾियूं। टियों, उन सां वॾेराशाही ऐं हुकुमरान जमायत वधीक उनखे इस्तेमालु मनफ़ी कंदी। अॻे रुॻो पुलिस खे कई, हाणे मुख़्तियारकार, AC, DC, असां जहिड़नि खे रोज़ टीप ॾियो वेठो हूंदो या केरु कंहिंखे दरख़्वास्त ॾींदो, ऐं उहे वक़्त जे हुकुमराननि सां घणो करे छो त बेमान ऑफिसर थियनि था या पोस्टिंगुनि जा बुखिया थियनि था, उन करे उहे वक़्त जे हुकुमराननि था थियनि था। उन करे जुडिशरी खे वॾो नुक़सानु पहुचायो आहे। सिविलियन सुप्रीमेसी जेका हुई उनखे ख़तमु कयो आहे, छो त जेका एलिवेशन या फ़ौज में जेके मथियां उहिदनि खे ॾिनो अथनि, त अॻे लिकल पोयां हुई पावरफुल, अॻे माना हाणे उन पंहिंजा इख़्तियार मिली वियसि। हाणे उहो सुप्रीम इदारो थियो, सिविलियन सुप्रीमेसी न थी, हाणे ख़तमु थी अॼु खां पोइ। टियों, फाइनेंसिस में चयो असां कोन था छेड़ियूं उनखे। बाबा 1.3 to 1.5 ट्रिलियन माना 8.5 ट्रिलियन मां NFC जी कुल हज मां 1.3 to 1.5 ट्रिलियन पेट्रोलियम डेवलपमेंट लेवी 2 महीना अॻे इन नून लीग ऐं पीपुल्स पार्टी वारनि ऐं MQM वारनि सभिनी गॾिजी फेडरल लेवी करे GST मां भरे छॾी। त माना फाइनेंसिस विया, सिविलियन सुप्रीमेसी बि वई ऐं जुडिशरी हेठां मथां वई। सो मुल्क खे ग़ुलाम करे पिया हलाइनि ऐं ही इक़्तिदार जा बुखिया जेके 2024 जे जाली इलेक्शन्स में आया आहिनि, उहे मुल्क जो बि तबाह पिया कनि ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी सिंध जो तबाही। पीपुल्स पार्टी इहा दावा बि करे त असां NFC बि जेको हिसो हुयो सूबनि जो उहो बचाए वियासीं ऐं अहिड़ी तरमीम खे बचाए वियासीं। उहो त मूं तव्हांखे उनखे अॻे ॻाल्हाए छॾियोमांव त अरिड़हीं तरमीम कीअं बची। SIFC 2023 में ॾेई छॾियूं, माना जेके असां मिल्कियतूं आहिनि उहे ॾेई छॾियूं। कोल जेको प्रोविंशियल सब्जेक्ट हो उन में भाईवार करे छॾियूं फेडरल खे। मिल्कियत लिखी ॾिनी अथनि, बाक़ी लाइ छा खे बचाया आहिनि पंहिंजनि उहिदनि खे, पंहिंजनि हुकूमतुनि खे, छो त करप्शन ए कुझु ई कोन था सघनि। उन करे सिंध जो सौदो करे अॼु बि लखे एकड़ ज़मीनूं ॾियो वेठा आहिनि, वापसि नथा कनि ऐं मिनरल रिसोर्सिस ॾेई छॾियूं जेके असांजो वज़ीर आज़म खपाईंदो हुजे सॼी दुनिया में। त उन करे बचायो छा अथनि। असां सभु विया ऐं नेशनल फाइनेंस कमीशन में 20% जो धाड़ो पेट्रोलियम डेवलपमेंट लेवी जो लॻी चुको आहे। असां वधीक तव्हां सां हींअर प्रोग्राम में ॻाल्हाईंदुसि, उन ॾिसजो त कहिड़ा मौज़ था ॻाल्हायूं।